अज 17 अप्रैल सन 2025 जुम्मतुल मुबारक जी बाबरकत रात वगण शहर जी न मेन रोड ते हजरत मौलाना साईं गुल मोहम्मद इनकलाबी साहब अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला कंबर शहदाद कोट जमीयत उलमा इस्लाम जी तरफा ही प्रोग्राम हुर्मत रसूल सिंधु बचायो जे नाले से इज्जत माब मोहतरम जनाब साईं मौलाना उज़ैर गुल जागीरानी साहब जे साईं मौलाना सालारे आजम इंजीनियर हाजी अब्दुल रज़ाक आबिद लाके साहब जिला कंबर शहदाद कोट जी मेहनत सालानो प्रोग्राम बिलखुसूस हजरत मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी साहब साईं कारी मोहम्मद उस्मान साहब साईं कारी मोहम्मद हनीफ साहब साईं मौलाना अब्दुल रहमान वाहुचो साहब स्थिति मौजूद काफी बुजुर्ग उलमाए कराम सभी का अग में मां चयो मां तमाके टाइम दियो छो तो मां इलाके जो आ ये समझो गोठ जो आ ये समझो मीज़बान आया मां भी थरड़ी वगण असुल मुझो वतन ही आ शहर ही आ गोठ ही आ बुजुर्ग बिया ईंदा कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद साहब जन इंशाअल्लाह जल्दी जलवाई अफरोज थींदा बिया भी काफी उलमाए बुजुर्गान दीन आहिनि मुझा मोहतरम दोस्तों पहरी गाल ही आए तो ये असांजी मजलिस असांजो ही वेहण अल्लाह पाक वट ऐसी ताई काबिल कबूल नाहे जैसी ताई के सदको वन्यास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद शरीफ न पढ़ियो वींदो ये असांजी मजलिस बेकार छो तो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद शरीफ पढ़ण दुआ जे कबूलियत मजलिस जे कबूलियत जी मोहर ऐं ठप्पू मदीने वारे साईं जे मथा दुरूद शरीफ तंहिंजे करे दुरूद दर्दन जी दवा है दुरूद मर्जन का शिफा है दुरूद रहमत दुरूद बरकत जने भी मुझे साईं जो नाम नामी इस्म ग्रामी कयो वने तो असांजे मथा वाजिब असां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद शरीफ पढ़ो हुजूर सां मोहब्बत बेड़ो पार तॾहिं थींदो अल्लाह भी कुरान में चो तो मुझा हबीब करीम चवेन जे चाहिन था असा अल्लाह जा महबूब तरीन बाना बनजी वञूं न पो चवेन त फत्तबिऊनी मां मोहम्मद करीम जी ताबेदारी की ऐं आका सल्लल्लाहु तआला अलैहि वालि वसल्लम जन फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमाइन पान फरमाए तवा सबनी मां ऐसी ताई के वो मानो मोमिन न तो थी सके जैसी ताई के मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मथा सा मोहब्बत करे पांजन बच्चन बारन का वधीक पांजे अब्बे अम्मा का वधीक सबनी माण्हुनि का वधीक पांजे माल मता का वधीक हत्ता के पांजी जान भी एडी प्यारी न हो जैसे इन जान का भी वधीक मां मोहम्मद प्यारो हो जा से हाने इहो माण्हू मोमिन आ सुभान अल्लाह ईअं था चओ जन पंध आया हो भली कुर्सियुनि वारा न चवंदा न चवणो परे में हेठि जेके वेठा हो न
जेके दोस्त बाहर भी था हरू भरू कुर्सन ले जाए ना हेली अचो पिंडाल ते हेठ वेहण सवाब हुन रोड ते ता न वेंदा कदे भी अज सिर्फ ऐं सिर्फ कुरान पाक जे बुधण जे लाइ हेठ वेठा आहियो न मन तवाज़ लिल्लाहि रफ़अहु अल्लाह हुज़ूर फरमाए अल्लाह जी रज़ा ख़ातिर पाण खे केरायो घटि कयो अल्लाह इन खे बुलंद करे छॾे बुलंद थींदा ईअं न त कुर्सियुनि वारा बुलंद न थींदा उहे बि अल्लाह जी रज़ा ख़ातिर आहिनि पर जिन खे जाइ नथी मिले उहे हेठि वेहंदा बि बुलंद थींदा दोस्तो दुनिया जे अंदर माण्हू कंहिंसां बि मोहबत कंदो आहे न पंजनि ॻाल्हियुनि जे करे बाबा हिन सां मोहबत छो कई अथई जवाब मिलंदो सुहिणो हुस्न जे करे मरी पियासीं हिकु हुस्न जे करे माण्हू मरंदो त मां सूंहं जे करे मरी पियुसि मुंहिंजी मोहबत थी पियसि नंबर ॿियो बाबा हिन सां मोहबत छो कई अथई जवाब मिलंदो त यार ॻाल्हि ॿुधई सखी मुड़ुस सखावत जे करे मरी पियासीं वञे सो ताक़त त चाहियूं मानियूं ख़िदमत सखी आहे नंबर टियों हिन सां मोहबत छो कई अथई जवाब मिलंदो बाबा पैसे वारो माण्हू दुनिया जे अंदरि वॾेरनि सां मोहबत कंदा आहिनि पैसे जे करे हूअं वॾेरनि सां मोहबत न आहे पैसे जे करे माण्हू लॻी थो पए पोइ नंबर चौथो बाबा हिन सां मोहबत छो कई अथई जवाब मिलंदो त बाबा बहादुर वॾो दलेर जीअं अल्लामा राशिद महमूद सां पंहिंजा त मोहबत कनि पिया पर गैर ऐं धारिया माण्हू बि हुनजे बहादुरी ऐं दिलेरी खे ॾिसी करे अल्लामा राशिद महमूद सां सभु माण्हू मोहबत था कनि तव्हां सुभाणे अल्लाह ओरियां चइजो कुर्सियुनि वारा भली न चओ तव्हांजी मर्ज़ी आहे दलेरी जे करे बहादुरी जे करे ऐं चङनि भलनि जा लाह निकिरी विया आहिनि दोस्तो नंबर पंजो अब हिन सां मोहबत छो कई अथई तव्हां मूं ॾे ॾिसो स्टेज ते न ॾिसो मूं ॾे ॾिसो हाणे मां आहियां मुखातिब पंजो हिन सां मोहबत छो कई अथई जवाब मिलंदो अब जागो था कोई जवाब मिलंदो साईं वॾो वफ़ादार आहे वक्त जो यार वगननि जा गैरतमंद मुसलमान हो वफादारी जे करे बहादुरी जे करे सखावत जे करे हुस्न जे करे मालदारी जे करे दुनिया वारनि सां तव्हां मोहबत था करियो न मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे पोइ इहे पंज ई ॻाल्हियूं सदको वञासि मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सैयदुल अंबिया सरताजुल अंबिया लौलाक जे नबीअ में ये पंज ई ॻाल्हियूं मौजूद आहिनि मोहम्मद सभिनी सोहरनि जो सरदार आहे मोहम्मद मुस्तफ़ा सखीन जो सरदार आहे मोहम्मद मुस्तफ़ा बहादुरनि जो सरदार आहे मालदारनि जो सरदार आहे सदको वञासि मिठो मोहम्मद वफ़ादारनि जो सरदार आहे वो हक़ अथई वॻण वारो हक़ अथव त मोहब्बत मदीने जे मीर सां कयो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है मोहम्मद सदको वञास एडो सोहणो आ एडो सोहणो आ एडो सोहणो आ जो अमिया सा तय्यबा ताहिरा मदीने जे मीर जी रानी हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी न्याणी असा मोमिनन जी अमड़
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गोद में सुमारी करे 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 आसमान सा मुनाजरा दी करे मुझे साईं जे चेहरे के दिसी करे वरी आसमान ने दी दिसे आसमान के दी चवे दलना शम्सु वलिल आफाक शम्सु ओ आसमान तो के भी सिज मिलियो मां आशा जे गोद में भी सिज तो वारो सिज सुबह जो बरंदो शाम जो लगी वींदो मुझे मोहम्मद करीम जे नुबो जो सिज विरियो आ क़यामत लंदो ई कोन वरी माई ज़लेखा के दी चवे ओ ज़लेखा बीवी तो के भी महबूब मिलियो मां आशा के भी महबूब मिलियो तो वारे महबूब जो नालो जनाब यूसुफ अलैहिस्सलाम मुझे महबूब जो नालो सदको वनास मिठो मोहम्मद करीम तो वारे महबूब के दिसी करे मिस्र जे मान पंजा हथ कटिया ईमान ना दो आयू हाउस में बेगौस थी वयो पर तो मुझो मोहम्मद करीम न दितो मुझो सुनो या ना आयो हो मुझे सोने के अचन काग में मानू बेहोश एडा बेहोश मानू मुझे गोवा न्याण के गारियों नींदा न्याणियों जिंदा पूरी दा अबे की इज्जत ना अमर जो तमन्ना काबे जो तवाफ गारो थी करे कंद पर चले उन बेहोशन मुझे मिठे मोहम्मद करीम जे वज़ो हवारे चेहरे के लिटो बेहोशी खत्म थी होश में अची विया होडे मिस्र जे माइन ईमान ना दो पंजा हथ कटाया इन मक्के वारन मुझे मोहम्मद करीम जे वज़ो हवारे चेहरे के लिटो ईमान भी आदो मुझे मोहम्मद करीम जे इशारे दे साहबन पांजो गर्दनियों भी कटाए छड़ियो दादा तो चौन सुभान अल्लाह रोड जो जागू आवाज के जागंदा भैया तमाते गली सुभान अल्लाह एडो सुहणो हसीनन में अहसन्ना जमीलन में अजमल्ला कामलन में अकमल्ला सब नबी सोहना पर सदको वञा मिठो मोहम्मद सभिनी सोहणन जो सरदार वो हक तई त मुझे साईं सां मोहब्बत कर हक तई दुनिया भी चंगी आखिरत भी चंगी हे सगी केड़ो असा केड़ा सगी हूं असा जी सखावत आई है साईं अब्दुल जब्बार माके सुञाणे तो यार ना को जिन से वगण में चाहे जो प्यारी है मां असा सखावत है जल्दी मेरो नहीं उड़ंदस तहां एडा सखी नाहियो सखी मुझो मोहम्मद सखी मुझे मोहम्मद जा सहाबा सखी मुझे मोहम्मद जा अहल बैत ऐं सखी वडो त मुझो मुर्शिद अलीउल मुर्तजा ये सखावत हुजूर जी पाक नबी इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया घोर वञा से सदको वञा से सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर पर नूर मुजा साईं वेठा सहाबा फातिहा थी करे जंग ता चले मोट कुफार घर में लड़ी करे वेहना प्या जन कैदी थी भयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने तो पान फरमायो बिलाल जी कया मिना जलाल बिलाल ये फौज थी अचे आओ मुजा साईं पान फरमायो इन फौज में का औरत थी नजर अचे आओ मुजा साईं पान फरमायो बिलाल औरत जो मतो गड़ो आओ मुजा साईं अल्लाह अल्लाह वाह मेहरबान नबी वाह सखी नबी वाह हमदर्द नबी गोर वञाए कुर्बान वञा हुजूर फरमाए बिलाल वटुमा मोहम्मद करीम जी चादर वञी माईअ जे मथे ते रख हज़रत बिलाल चयो मुंहिंजा साईं मां घोर वञाए कुर्बान वञा या मुस्लमान जी न्याणी नागे काफर जी न्याणी हुजूर फरमाए बिलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे यार न्याणी आखिर न्याणी मोहम्मद
मुस्तफा न्याणिन जे मथन ता रवालाण न आयो मोहम्मद न्याणिन जा मथा ढकण आयो ओ अमेरिका ओ यहूदियो ओ इसराइल कुत्ता तादा चौथा सावट इंसानियत दावा था क्यों इंसानियत जी हयाव न थो अचेव शर्म न थो अचेव बुद्धि न था मरो मुसलमानन मासूम बच्चन जे मथा नंढड़न न्याणन जे मथा रमजान जे महीने में तव्हां बम हया मस्जिद जे मथा तव्हां वरी इंसान ज़ाती दावा था कयो त असां वटि इंसानियत आहे तव्हां वटि इंसानियत कोन्हे मुंहिंजे क़ाइदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान फरमायो त अमेरिका पंहिंजो कुत्तो छॾियो आहे इसराइल अमेरिका जो कुत्तो आहे जेको मुसलमाननि जी रत थो चूसे पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे सलाम आहे हुन मज़लूम फ़लस्तीन मुसलमाननि खे जेके बच्चा अखियुनि सां शहीद थींदे माउ भेण न्याणियूं पोइ बि चवनि था मरंदे मरी वेंदासीं पर पंहिंजी धरतीअ तां हथ न खणंदासीं असां मुसलमान हार असां उन्हनि जे मसनूआत खां बाइकाट भी करे नथा सघूं उन जी बोतलूं उन्हनि जूं जेका सभु ख़रीद करे पीऊं था उनखे पैसा था ॾियूं उहे पैसा वठी ऐं कमाए वरी हथियार गोलियूं वठी करे वरी मुसलमान कंदा है ॿुधायो मुसलमान हेॾे नज़र कर जेकॾहिं इंसानियत सेखारी आहे त सदको वञासि मिठे मोहम्मद सेखारी तहां आफिया सिद्दीकी के डॉक्टर आफिया के बंद करे छॾियो तहां न्याणी जी इज्जत केड़ी कई पाक नबी इमामुल अंबिया फरमायो बिलाल वञ मां मोहम्मद जी चादर माईअ जे मथे ते रख हज़रत बिलाल वयो माईअ खे चई माई ॻाल्हि ॿुध सदको वञास मुझे मिठे मोहम्मद करीम जी चादर थई पंहिंजे मथे ते रख उघाड़ो मथो करे न हल मोहम्मद मुस्तफा जी मजलिस सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माई आई मदीने जे मीर जे साम्हूं वेठी उन सां गॾु ॿिया कहिड़ी बि अॻिन हुज़ूर सां ॻाल्हाए पई माई ॾाढी ॻाल्हाइणी हुई चई मुंहिंजा साईं असां तव्हां सां वेहण आया हुयासीं चङी करण आया हुयासीं पर हाणे त कहिड़ी थी पिया हो मुंहिंजा साईं आम माई न वॾे हिकिड़े शख़्स जी धीउ आया मुंहिंजो बाबो वॾो सखी हो अबे जो ताक ते ग़रीब अचनि अब उन्हनि जी मदद कंदो हो उघाड़ाईंदो लटा पाराईंदो हो बुखाराईंदो मानी खाराईंदो हो वॾो नालो मुंहिंजे बाबे जो पाण फरमायो कंहिंजी धीउ तेसि हातिम ताईं ॿुधो अथव हुज़ूर फरमायो हा नालो ॿुधो साईं मां उन जी धीउ आहियां अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमायो ओ माई ॻाल्हि ॿुधो आहे गई असां तुंहिंजे पीउ जी सखावत ॿुधी तुंहिंजो पीउ वॾो सखी पर ॻाल्हि ॿुधो मां मोहम्मद मुस्तफा सखी भी आहियां पर दुनिया जे सभिनी सखियुनि जो मां मोहम्मद सरदार भी आहियां ॾाढा त चओ न सुभान अल्लाह मां जल्दी ख़त्म कयां मुंहिंजे दिल जी धड़कन हाजी इमदादुल्लाह साहब अची विया दामत बरकातुहुम आलिया हाजी साहब मुंहिंजे दिल जी धड़कन हाँ हाजी साहब सां मुंहिंजी दिली मोहब्बत हाणे न नंढड़े हूंदे खां मुंहिंजे गाॾीअ में सभु मौलूद हाजी साहब जा हलंदा आहिनि चओ न सुभान अल्लाह मां हाजी साहब जी तारीफ़ न कंदो आहियां न वणंदी अथसि तारीफ़ कयांसि त पोइ मूंखे चवंदो आहे न कंदो कर पर ॻाल्हि ॿुधो इहो माण्हू अथव जंहिंखे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी हर साल मक्के मदीने पियो वञे हाजी साहब सां हीअं वेझाऊं सफ़ा 27 साल मूंखे बि वाइज़ कंदे थिया बहरहाल अर्ज़ पियो कयां पाण फरमायो बिलाल जी क्या आमिना जा लाल सदको
वेही रहो इजलिस इजलिस न हारा रा चौधारा वञो था पुट वेही रहो 2 मिनट वेही रहो बाबा तालिब की ॾिसे पिंडाल भरजी वियो सुभान अल्लाह या नथा चओ वगण जा माण्हू क़ुरान जा आशिक हा ॿिया बुज़ुर्ग ईंदई अर्ज़ो कयूं वञा अलाए छा ज़िंदगी तवज्जो कर पाण फरमायूं बिलाल जी कई आमिना जा लाल बुध मोहम्मद जो ऐलान हिन माईअ खे आज़ाद बुध बुध ओ काफ़िरो ओ यहूदियो ओ सूअर खाइण वारो इंसान सां जा दुश्मन हो हे मुझे साईं हाय सदको वञास मुझो मिठो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिलाल छॾे इन न्याणीअ खे आज़ाद कयो माई छा बि चवे आया हा वेण आया हा जंग करण चए थी साईं अकेली न आया ये जेके मूंसां गॾु आया आहिनि ये भी मुझे गोठ जो ये भी मुझे इलाइके जो हुज़ूर फरमायो बिलाल जी क्या है सोना मिना जालाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर फरमायो माईअ खे छॾियो हुज़ूर फरमायो न सां गॾु जेके आहिनि 300 ॼणा इन्हनि खे बि छॾियो वाह सखी नबी वाह इंसान सां जो सबक ॾियण वारा मुंहिंजा सोण तो केॾो न्याणीअ जो ख्याल कयो न्याणीअ जे करे 300 ॼणा ॿिया बि आज़ाद माई पाण फरमायूं बिलाल हिकु हिकु उठ सामान जो भरे ॾियो न हुज़ूर फरमायो माई ॻाल्हि ॿुधो तुंहिंजो भाउ बि असां सां वेण आयो हो ख़बर पई अदी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो बि नबी सां वेण आयो हो अदी माई ॾे ख़बर औरत चयो सोना आयो हो वेण हाणे भॼी वियो पाण फरमाई बिलाल हिन जे भाउ जे लाइ बि उठ सामान जो भरे ॾियोसि मतां चवे बाबो सखियो न मां मोहम्मद सखी बि दुनिया जे सभिनी सखियुनि जो सरदार पाण फरमायो वञो 300 उठ ऐं हिकु उठ हेॾे तवजो कयो इहो सालार साहबनि जो कमु आहे तव्हां क़ुरान ॾे हेॾे तवजो कयो मदीने वारे साईं जो शान पियो बयान कयां अल्लाह अल्लाह तवजो कर खुदा जी ज़ात जो कसम पाण फरमायो वञो माईअ चयो मुंहिंजा साईं हीअ पंहिंजी चादर मोटाए वठि हुज़ूर फरमाना न चादर तोहफ़े में ॾिनी मां मोहम्मद मुस्तफ़ा न्याणे जे मथनि ते रवा रखंदो आहे न्याणे जे मथनि तां रवा लाइण मोहम्मद न आयो जमायत जा गाए पो सुञाणो था न अल्लाह जा वली ॿियो रस्तो आहे न बाबा कुर्बान वञाव सुभान अल्लाह चओ मोहब्बत सां चओ साईं मुंहिंजा ओ अबा हे सभु तोड़ेदार सन ओछी ॾाढ़ी वारा बुज़ुर्ग अबा हेॾे जाइ कोन्हे हेॾे पोयों पालन ते पाल कनातुनि ते कनातू वञ सोना फिरी वञे को ॿियो रस्तो कोन वठ कहिड़ो इसराइल में वेठो आहे जो तूं परेशान थियो आहे अल्लाह जा वली उन फिरी वञ ॿियो सभु तोड़ेदार सन मुंहिंजो मथो ई अजायो सुभान अल्लाह चओ सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा त हेॾे मुंडे त ॾिसो न तव्हां बि जेको अचे उन ॾिसो तव्हांजो कमु हर कंहिंजो पंहिंजो कमु आहे न विरहायल मुंहिंजा बाबा साईं हेॾे होॾे न ॾिसंदा कयो अॻे मां 2 दफ़ा मिसाल ॾिना ॿार बि थी न वियो चरिया बि थी न वियो हिननि ते कलम ई कोन्हे मरफू कलम निंड बि न करियो हेॾो बि ॾिसो शहर जॾहिं वञो न हितां लाड़काणे अचो न जॾहिं त पोइ वेगन ते चढ़ो न त पोइ जेको कंडक्टर किराए वठण वारो न हुन ॾे हर न ॾिसंदा कयो ॾिसंदो त वरी ॿीहर किरायो वठंदो शक पवंदुसि चवंदो न वरी जॾहिं कंहिं ॿाराड़ीअ मां वञो न त कुते ॾे हर ॾिसंदो खाईंदो हो चवंदा सम्झंदो टिजे थो थियो जॾहिं लाड़काणे अचो न रोडनि ते त सिपाही ॾिसो न पुलिस वारो त उन ॾे बि हर न ॾिसजो ॾिसी वरी ॾींदो न हो बि चवंदो टिजंदो अड़े काथो जो आहे सोनाती कार्ड ॾे मुछूं वञी छो रखियूं अथई
ये सब ही तंहिंजे करे तव्हां क़ुरान जे वाइज़ में सब जागो था त सुभान अल्लाह चओ भई हथ खणी सुभान अल्लाह चओ मानो थोड़ा हाँ मां वाइज़ शुरू कयो अल्हम्दुलिल्लाह पिंडाल भरजी वियो कुर्सियूं भी भरजी सुभान अल्लाह हाँ पाक नबी इमामुल अंबिया फरमायो माई वंज मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर फरमायो वञ माई हुजूर जी चादर खयूं थी वञे 300 ॼणाई हिकु उठ 300 उठ सामान सां भरियूं थी वञे पंहिंजे इलाइक़े में पहुते उन जे भाउ खे ख़बर पई मुंहिंजी भेण मुस्लमान जे नबी गिरफ़्तार कई हुई जीअं जो वेझी आई तलवार कढी बीही रहियुसि ख़बरदार उठ त न लाइ जाए छाजे करे जे मुसलमान जे नबी तोखे गिरफ़्तार कयो हो चई हाँ चई दे ख़बर पूछा दियो भेण दी चेस हयाओ कर शर्म कर कहिड़ी ॻाल्हि थो करे पारी ॻाल्हि त मूंखे छॾ भॻो हलियो वए मां मुसलमान जे नबी जे महफ़िल में आहियां पोती न हुयसि परे कौन जी नज़र पई उन मुंहिंजो मथो ढकायो वञी करे चयोमांसि हातिम ताई जी धीउ आया छॾे ॾिनई मां चयोमांसि अकेली न आए सब मुझे गोठ जान सबनी के छॾियई अदा ॻाल्हि ॿुध उठ उठ सामान जो भरे ॾिनई तुंहिंजो पुछई मां चयो साईं तोसां वेण आयो हो पर भॼी वियो उठ सामान जो तुंहिंजे लाइ बि ॾिनई अदा ॻाल्हि ॿुध तुंहिंजी भेण तां वई मथड़ो घड़ो हाणे मथे ते चादर मुंहिंजा भाउ इहा चादर मामूली न थई उहो मदीने वारो जॾहिं चादर मथे करे मैं सुमंदो मथा ढकींदो अर्श वारो अल्लाह इए सॾु कंदो अथसि ओ चादर पाइण वारा मुंहिंजा दिलबर इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखियल वगड़नि जा मुस्लमानो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाए था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु अव युक़स मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरतिलिल कुरआन तरतीला जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो असांजो नबी सखी वो हक़ अथई त मदीने जे मीर मुंहिंजो टाइम ख़तम थिए त मूंखे चूंडड़ी हणिजो पूरो थी वियो न अब काले ऐसे साईं ज़रा बस क्या हला अब थींदो आहे न मां त शहर जो आहे न मां त साईं अची वेठा न मां चवां हल हला चङो जेके नंढ पिया हुआ तो खणो सदको वञाव ईअं न कयो न फलस्तीन हलंदो फलस्तीन हलंदो मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम मां जॾहिं रात जो विडिया ॾिसंदो आहियां न मां सॼी रात मासूम बच्चनि जे इन तकलीफ़ खे ॾिसी तड़पंदो आहियां रोअंदो आहियां मुंहिंजी कंहिं ॾोटरी पोटरीअ खे को थप हणंदो मज़ो न ईंदो ख़ुदा जी ज़ात जो कसम ओ पाकिस्तानी आओ पाकिस्तानी आओ असांखे इजाज़त ॾियो असां वेंदासीं मुंहिंजो पासपोर्ट बि ठहियल आहे ख़ुदा जो कसम आहियां बि बीमार पर सभिनी खां अॻु में मां ईंदुसि जमीनी जंग लड़ो तो सही ना मुसलमानन में अल्लाह हुआ ताकत रखी आ जिहाद फर्ज थी चुको आ जिहाद जी फतवा मुफ्ती आजम मौलाना मुफ्ती तकी उस्मानी फतवा ॾिनी आ वरी हिकिड़ो पठान पियो टोका पियो करे वरी हो जो फवाद चौधरी ॾिठो तो हिकिड़ो गुगड़ो गुंदड़ो उहो वरी चए त काॾो वेंदा हाणे त जी
200 पासों खई बीठा त पाण ते वीचारो गुम थी वियो आ हिन जे लेके ईअं अरे हे जेके कायदे मिलत इस्लामिया मौलाना फजल रहमान जा ही जेके कारकुन हन ही कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद जा जेके कारकुन हन असां कुटी वारा नाहियूं असां बिरयानी वारा नाहियूं खुदा जो कसम असां ही पंहिंजी जाननि जा नज़राना कायदे जे हुक्म ते जो कुर्बान करण वारा ॿुधो हाँ इसराइल दी लानत भेजो ॾाढा नता तकबीर इसराइल मुर्दाबाद इसराइल फलस्तीन ये बई दाना सागा नाला सुर में हणे त वो नमूनो बियो थी वेंदो सागा हणे न फलस्तीन त वो भी हेरे न माण्हू जेके न प्यार तो करणो त हथ था खणनि चो इसराइल ते लानत चो यहूदिन ते लानत चो इसराइल जा हामी सब हरामी इसराइल जा हामी हाणे छा थियो ही जेको असांजे कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद नारो ईजाद कयो हो त सिंध खपाईंदे पादर खाईंदे सिंध खपाईंदे पादर खाईंदे ऐं कैनाल ठाहींदे पादर खाईंदे इहो वरी हाणे वरी साईं निसार खोड़े बि आयो अथव हा हा उन बि आयो आहे ईजाद हेॾो थियो उहो बि हणे थो सिंध खपाईंदे वरी पोइ हिकिड़ो थो चए केनालनि जा हामी त वरी इहो नारो न इहो नारो न अरे फेसबुक अथव हर शइ चिटी नज़र थी अचे चो केनालनि जा हामी चो केनालनि जा हामी सिंध खपाईंदे पादर खाईंदे खुदा जी ज़ात जो कसम चो विढ़ी भी पंहिंजो हक़ वठंदासीं आदिल थियो अदल कयो न त क़यामत जे ॾिहाड़े उस ते पिया सड़ंदो दुनिया जो जहान छॾणो अथव इंसाफ़ कयो हुक्मरानो क़यामत थींदी मौत सभिनी ते ईंदो सब मरंदा अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिल भर आसमान मरंदो इद समाओ शक़त सितारा मरंदा इद समाओ फतरत व इदल कवाकिबु तज़रत सिज मरंदो इद शम्सु कुविरत रब तो फरमाए जबल मरंदो व इदल जिबालु नुसिबत तवज्जो त करना ओ कलमे वारो आसमान ते मौत ईंदो सिज ते मौत ईंदो चंड ते मौत ईंदो सितारनि ते मौत ईंदो आयो ज़मीन ते मौत ईंदो यौम तुबद्दलुल अर्ज़ गैरल अर्ज़ ये ज़मीन तब्दील थींदी सब मरंदो मुल्ला मरंदो वडेरा मरंदो मीर मरंदो पीर मरंदो वण मरंदो मलाइका मरंदो कुल्लु मन अलैहा फ़ान हर से फना थींदी अल्लाह जी ज़ात बाक़ी रहंदी अल्लाह अल्लाह हर को माण्हू पंहिंजे कब्रुनि मां उथंदो मथे ते पटको टोपी न हूंदी पेर में बूट न हूंदो काटन जा कपड़ा न हूंदा सिज नेज़िद हर माण्हू पंहिंजे पघर में पियो ॿुॾंदो ख़ुदा जी ज़ात जो कसम 7 क़िस्मनि जा माण्हू उन ॾींहुं का बि शाम न हूंदी अल्लाह जे अर्श जी शाम हूंदी सबातु युज़िल्लुहुमुल्लाह फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्ल इमामुल आदिल व शाब्बन फी इबादतिल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह अल्लाह जे अर्श जी शाम हूंदी बिका भी शान हो मानू प्या सरंदा किरंदा ओ कलमे वारो थोरो तवज्जो कयो खुदा जी ज़ात जो कसम अल्लाह जे अर्श जी शाम हूंदी रब फरमाइंदो हिन के वठी अचो बुधो 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 आखिरी गाल दो हिन के वठी अचो उस ते न सड़े सही केरा फरमाई इमामुल आदिल आदिल हुक्मरान दुनिया के अंदर अदल कई शहर जो वडेरो शहर जो वडो तालके जो वडो सूबे जो वडो मुल्क जो वडो घर जो वडो अदल कई
क़यामत वारे ॾिहाड़े उस ते न सड़ंदो रब सॾ पंहिंजे अर्श जी छांव नसीब कंदुसि। आदिल थियो वॾो आदिल आदिल आज़म वॾो आदिल हुयो त मदीने वारो साईं हो। मुंहिंजे साईं जा सहाबा हा। ख़ुदा जी ज़ात जो कसम हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अदालत मशहूर आहे। वॾो आदिल हो। अदल कयई रब दुनिया में त इज़त कयसि। रब दुनिया में त उनखे वॾा दर्जा ॾिना जो हज़रत उमर जे चिठीअ तां मिस्र जो नील दरिया कननि तार पियो वहे। यो अदल हो। वाह उमर तुझे चिट्ठी जो कमाल वर्जे नजर करना कलमे वारो चई मुझा अल्लामा के मौत दी जाए शहादत जो पर दी जा भी मिठे मोहम्मद करीम जे शहर मदीने में या भी कबूल थियस या भी कबूल। बहरहाल मां समझा तो स्टेज उलमा सा भरजी वैया। असा 15 मिनटन वारा ना आहियूं न असा घट में घट 2 कलाक ही आहियूं है ना बा 2 कलाक हुजन तंहिंजे करे मां हिस्सो वरतो। अल्लाह ताला तव्हांजो इते वेहण कबूल फरमाए। आमीन चओ। ॾाढा ॾाढा ओ आखिरी साथ निभाइण जी तौफीक अता फरमाए। मां तव्हां खां पुछां थो कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फज़लुर रहमान हुकुम करे त निकिरी अचो त हलूं फ़लस्तीन जे मोकल मिली वञे बॉर्डर खुली वञनि त पोइ तव्हां हिते वेहंदव या फ़लस्तीन पुॼंदव? तव्हांजी फ़लस्तीन वारनि सां मोहबत आहे पोइ हिकिड़ो कम कयो मुसलमानो फ़लस्तीन जी मसनूआत इस्तेमाल न कयो। उन्हनि जा साबुण इस्तेमाल न कयो। उन्हनि जा शैम्पू इस्तेमाल न कयो। उन्हनि जूं बोतलूं इस्तेमाल न कयो। उन्हनि जी जेका भी मसनूआत आहे उहा वठो ई न। हिकिड़ा वठी वरी साड़नि था ऐं हारनि था। बाबा पैसा त उहे भरियो न हुननि खे त मिलिया न। ये तुझा पैसा वही उते गोलियों वठी मुसलमान जे मथां था हमला कन। मां तव्हां खां पुछां थो कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद उन्हनि खे अल्टीमेटम ॾिनो आहे 4 मई ताईं जेकॾहिं सिंधु किनारनि जो फ़ैसिलो वापसि वठो था त ठीक न त सिंध ऐं पंजाब रोड बंद कंदासीं। छा कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद हुकुम करे त उते बॉर्डर ते पहुचंदो। जमियत उलमा इस्लाम सिंध खपाईंदे केनाल ठाहींदे इसराइल ते फलस्तीन इंशाअल्लाह चौकायद तो तू हुकुम कर असांजूं जानियूं हाज़िर आहिनि। ही कारकुन तुंहिंजे हुकुम जे इंतज़ार में वेठा आहिनि। मां जो कुझु चयुमि अल्लाह क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात।